अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद बिन नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दरूद या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है, जो को मालिक खालिक सना जे लायक जंजो शान बेमिसल बेमिसालिया जै शान में को शरीक नाहे। उन्हें जो मुल्क उन्हें जी मखलूक वही मालिका वही खालिका वही माबूदा वही मक़सूदा जै अल्लाह पांजी कुदरत से सारी कायनात के तसरा त अर्श मुअल्ला ताईं कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार सलातो सलाम दरूद बीत सलाम बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमख्वार नबी गैबदान नबी जी राज मथा जै प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जैसान अल्लाह ताला खास मोमिन जे मथा फरमायो। हजूर जी नबूवत सारी कायनात लाया, आमन जो एहसान खास मोमिन जे लाया। सारे महबूबन जे मुहाबे ईमान मिलियो, कुरान मिलियो, रमजान मिलियो, रहमान मिलियो। इन ज़ात जे मुहाबे जो के कर्म थींदा रहा थींदा रहंदा।
आशकन इन करवते घणो कुछ लिखियो रमायो आहे गाईंदे गाईंदे ॿुधाईंदे ॿुधाईंदे वञे कब्र में दाख़िल छा इहो शान कमा हक़ हो पूरो बयान न करे सघंदा जंहिंजो सना ख़ान शान बयान करण वारो ख़ालिक़ अकबर निशान जी ख़बर उन्हीं खे आहे जंहिं शान अता फरमायो ॿियो कमा हक़ हो उन्हीं खे ख़बर आहे जंहिंखे शान अता थियो टियों जिनजी निस्बत तवसल वास्तो सही दिल जो गांढापो मदीने जो साईं सां आहे उन्हीं के अल्लाह पंहिंजे कर्म सां बाख़बर बणाए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दावा जा दलील थी आया कंहिं बि जाइज़ कम लाइ कोर्ट में केस कंदो ऑफिसर पुछंदो त हिन दावा जो छा दलील आहे तुम दलील पेश कंदे जी दलील सही आहे दावा तुंहिंजे हक़ में आहे दलील में के खामियूं आहिनि त तू दावा में कामयाब न आहीं अहिड़ी तरह दावा है ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दावा करिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजूर जी नबूवत सारी कायनात में आया है पाण सरकार मदीना हक जा दलील थी आया है ओहो दलील अकुल हैरान इन दलील ते मुफ़रन अहले दिल आशिकन घणो कुछ ॻाल्हायो घणो कुछ ॻाल्हायो अकुल हैरान असांजो अकुल कास्कर हज़ूर जे हिकु ग़ुलाम सैयदना जाबिर सचो आशिक़ हो तमन्ना थी इरादो पैदा थियो तो सरकार के दावत अर्ज़ कया मुझे घर में कुर्ब जा कर्म फरमाए मुझे घर में इश्क जो उजालो करे पांजी बीबीअ सां सलाह कई पुछे तो दिल घुरे थी सरकार के दावत कया मोटाईंदा भी कोन तो कुछ आहे जवाब दिए बीबी तो खुद काशे बुझी कान्हे का तो घर जो वॾो आहे हर कोई यो परूं बिठो आहे अटो शहर मां ख़रीद कंदासीं जो खुदा ॾिनो राह में थींदो मां सरकार के दावत अर्ज़ कयो बीबी जी सलाह साईं करीम जी बारगाह में हाज़िर थियो सलाम थो ॾे पाण जवाब ॾियनि था पुछनि था कीअं अचणु थियो आहे मुंहिंजा साईं
अवां जे दीदार लाइ अचण थियो ॿियो हिकिड़ो हल्को अर्ज़ रखंदुसि क़बूल फरमायो मूंखे न मोटायो फरमायो बच्चा साईं मुंहिंजी दावत क़बूल कयो पाण इनकार न कयो पर मां दावत क़बूल आहे असां अचण लाइ तयारु आहियूं जॾहिं तुंहिंजी घरवारी ताम तयार करे त अटो जेको ॻोहे ठाहे बर्तन में रखे मानी न पचाए मां ईंदुसि हू मानी पचाईंदी वेंदी मां पाण तफ़सील कंदो वल्लाह मोती वाना कासिम अल्लाह जी मुंहिंजे मथां अता है मां उन खे तक़सीम कयां थो वंडियां थो विरायां ॼण वारो अल्लाह आहे वंडीदड़ मदीने जो मौला घर आयो वरी पाणो खे उठे तकबीर थी अल्लाह जी कुदरत सां हिनजा ॿ फर्ज़ंद हुआ उहे ॿई वफ़ात करे उन वक़्त में कंहिं सबब जे करे इन सबब ते इख़्तिलाफ़ ख़्याल के जे ॻाल्हि खे डिघो थो कयां तंहिं मथां ही ख़बर सरकार वटि पहुचे सरकार दुख में अची वेंदा मुंहिंजो तांब रहिजी वेंदो दावत न थी सघंदी जे चुप करे विया थो त मथां दौरा पुॼनि त असांखे छो न ॿुधाईंदा ही माठ में रहियो आहे ताम तयारु थियो आहे घर वारी चयोसि जल्दी वञ सरकार खे वठी आ अर्ज़ कर दावत जो साईं ताम तयारु आहे खिदमत में हाज़िर थे या रसूल अल्लाह इदार का भी उम्मी अबो मना हाथा कुर्बान ताम तैयार फरमाता हलाम था अगर मैं महबूबा और वो गुलाम चंद सहाबी वो अल्लाह जो नबी जंहिंजा कदम अर्श जे मथों पहुचन मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ करे थो त रब अरनी उनज़ुर इलैक जॾहिं अल्लाह सां गुफ़्तार थी आहे कलाम थियो आहे कलाम जो शरफ़ हासिल थियो आहे त दीदार जो शौक़ थियो आहे ख़ुदा फरमातो लन तरानी मूसा तो ॾिसी न सघंदे वरी अर्ज़ करे हुक्म को खुदा जबल में हार जबल करार में आयो सौ पतरा दी वो दीदार करे सघंदा अल्लाह जे नूर जी तमाम ज़रो किताब लिखनि था नूर ते किरियो आहे जबल ते किरियो आहे जबल टुकड़ा टुकड़ा थी वियो आहे मूसा अलैहिस्सलाम अरे मूसा साइका मूसा बेहोश थी किरी पियो आहे जॾहिं होश में आयो करार थियो कलाम जो वक़्तु आहे हुक्म जो करे खुदा फखलौला अलैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस दुआ मूसा दुआ मैदान जुती लाए पंहिंजी अदब जी जाइ जॾहिं सरकार खे अल्लाह पाक अर्श जे मथां बीहारे दीदार पंहिंजो कराए थो त साईं करीम खे मूसा अलैहिस्सलाम वारो वाक़ियो यादि आयो पाण मूसा को खुदा जुती लड़ाई मां छो न मिलाए पाण इरादो फरमान था अल्लाह पाक दिलनि जो मालिक इरादनि खे ॼाणे थो हुकुम तो करे तो मुझा हबीब जुती न लाहे मुझा अल्लाह मूसा को लाराए तो मुख पारे तो वो मूसा कलीम तो हबीब
कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्श मौला और है। दीदार जो शर्फ सरकार के हासिल थियो आहे। मूसा अलैहिस्सलाम खे खुदा हुक्म करे जुतीअ खे लहरायो, पहिरियों खारे अल्लाह सां हम कलाम थो थिए पियो, मुंहिंजो साईं खे खुदा जुती पाराए पंहिंजो दीदार कराए। मूसा कलीम मुंहिंजो सुहिणो हबीब। नबूवत में को फर्क न है, शान में आदम ताईं ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर खां शान निरालो आहे। नबूवत में यकसान एक जहिड़ा, को फर्क नबूवत में कोन्हे को। शान में, मान में, इज्जत में, अज़मत में अल्लाह पाक मुंहिंजे दिल भर खे हर पैगंबर जे शान खां आला शान वारो। असांजो वास्तो, असांजो तवसल इन ज़ात सां आख़िरी दम ताईं क़ाइम ऐं दाइम रहे। हो त गुनाहगार लाइ अॼु बि ही दर आहे, सुभाणे बि हो दर आहे। इहो दर उमेदवार गुनाहगारनि खे काराए थो। दर बंद हूंदा, इहो दर खुलियल हूंदो। हर नबी आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं रोईंदा, अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला नफ़्सी नफ़्सी नफ़्सी। ऐं हीअ ज़ात अर्ज़ कंदी अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती, या अल्लाह मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत जी पार थी। असांजो जेकॾहिं पार तू कंदो त मदीने जो मोर कंदो। तव्हां ख़ुशि नसीब आहियो, वॾे नसीब वारा हो। उहा ज़ात जंहिंजो इरादो अल्लाह ताला न मोटाए, दुआ कीअं थो मोटाए। बाद बंदा पंहिंजे किताब में लिखनि था अल्लाह बेनियाज़ एॾी हुजत किताब कयो, अल्लाह जी मर्ज़ी आहे। दोस्तों इन्हीं मसले ते न हलो, ड्रगो मसलो आहे। खुदा जी ज़ात पाक असांखे सम्झ ॾे, अकुल ॾे, दिल असांजी रोशन करे। असांजे दिल जो वास्तो सरकार सां सचो रहे। पाण जॾहिं नमाज़ ज़हर जी पढ़ाए रहिया आहिनि, इमामत साईं जी आहे, मुक़्तदी साहबी हज़ूर साईं खे इरादो थियो नमाज़ पढ़ण में, त सोन अल्लाह ताला अव्वल इस्लाम जे नमाज़ जो वक़्तु ईंदो त मूं बैतुल मुक़द्दस बैतुल्लाह ॾे मुंहुं न खोलियो। चवंदा मुंहुं बैतुल्लाह शरीफ़, अल्लाह अकबर। पुठी हाज़िर इमाम जे इरादो हज़ूर साईं इहो कयो त सोन अल्लाह पाक असांखे ॾाढी इब्राहिम वारो क़िबलो अता करे। बसि महबूबनि जो इरादो करणु, वही जो नाज़िल थियणु। ख़िदमत में हाज़िर थियो, साईं करीम नमाज़ में आहिनि। अर्ज़ थो करे फलन वल्लयन्नक क़िबलतन तरज़ाहा, जंहिं क़िबले खां तूं राज़ी आहीं तोखे होॾे था फेराइनि। त नमाज़ जे दौरान में हज़ूर साईं जन बैतुल मुक़द्दस खां रुख़ अनवर खे फेराए बैतुल्लाह ॾे मुंहुं करे बि नमाज़ शुरू कई। त साहबनि बि हज़ूर जी उहा इक़्तिदा कई। अर्ज़ इहो हुयो त जंहिं दिलबर जी के इरादे खे खुदा न मोटाए त दुआ कीअं मोटाईंदो। हे नबी जो इरादो आहे, इरादो खुदा न मोटायो। उन वक़्तु मुंहिंजे दिलबर ते क़ुरान नाज़िल थियो। साईं बैतुल्लाह जे मुंहुं करे नमाज़ शुरू कई। साहबनि हज़ूर जी इक़्तिदा कई, उन्हनि बि ईअं कयो त हज़ूर जो इरादो हो। पर जेका दुआ नबी अलैहिस्सलाम जी इहा दुआ ई दुआ आहे। इहा दुआ हूंदी अल्लाहुम्मा उम्मती अल्लाहुम्मा उम्मती, अल्लाह या अल्लाह मुंहिंजी उम्मत
असांजो दिलबर पंहिंजी उम्मत जे दुख में गर्क हो दुआ कयो त असांजो वास्तो दिलबर सां सचो रहे आमीन हा त हज़ूर जी नबूवत जाते खुदा जी खुदाई आहे वो साईं जी मुस्तफ़ाई अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नास ए इंसान ए आदमी कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम बेशक तहकीक अहाने आयो आजे बका बुरहान अल्लाह जे हिकराई जो दलील जरे साईं कई वजन जाबिर जे घर दस्ती वथिया पाण फरमायो तो टोला टोला करे हेलो घर वारी सां सलाह थी चंद माण्हू साईं सां हूंदा उहे वठी अचिजे हिकिड़ो पहड़ू आहे किथे पूरो पौधो न एतिरनि जो अर्ज़ु कजे पर हिन अर्ज़ु बि न कयो ख़ुदि सरकार फरमायो त सभिनी खे जाबिर जी दावत जॾहिं टोला थी विया तां खावन में पियो आहे हज़ूर साईं जन हीअं निहारे फरमाता जाबिर तुंहिंजा फर्ज़ंद ॿई कोन्हनि के जाबिर छा करे ये सच तो ॻाल्हाए साईं खे बाण थींदो नथो ॻाल्हाए बि अलकिज़ुम बिक़राज़ुल ईमान वञे काॾे देर खां बाद पाण फरमायो जाबिर बचण जी ॻाल्हि ॿुधा हिन घरवारी जाबिर जी बिठी माई रोई ॾिनो अखि मां पाणी वठी फरमान था उथी रोए माई साईं तव्हां अल्लाह जा प्यारा नबी हो खुदा वहां के जानायो ओ अल्लमक मालम तकुन तालम ता समझायो जो इल्म न हुयो तोखे असां इल्म जान अता कई आहे तू जाने थो जो अल्लाह जी अता सां मुंहिंजा दिलबर हीअ ॻाल्हि आहे फरमाया बचड़ा काथे थी जाबिर साईं हिन कमरे में हल हल हज़ूर साईं जाबिर सां गॾिजी उन फौज थियल बचर जे मथां पहुतो साईं हिन कपिड़े जे हेठो अच्छी चादर मथां पई आहे पाण हथनि सां कपिड़े खे लाहींदा विया इहो फरमाईंदा विया कुम बिइज़्निल्लाह उथो खुदा जे हुकुम सां उथो खुदा जे इज़्न सां सुभान अल्लाह हुकुम सरकार कंदो हुयो उन बेजान खे जान अची वई ॿई बचड़ा उथी वेही साईं ने निहारे कलमो तई पढ़ो हिया नबी अलैहिस्सलाम हिकरा जो दलील दावा जो दलील हुंदो इन दलील जटन जे दिमाग में फेराए अकुल हैरान थी चवण लॻा त हाज़ा सहर मुबीन पाण में मशवरो कयूं त जादू आसमान ते न वेंदो आहे त जादू हिकु अहिड़ो अर्ज़ु कयूंसि जो कमु करे ई न ॾेखारे चंद माण्हू काफ़रनि जा गॾिजी मुशरिकनि जा अचे हज़ूर जे ख़िदमत में अर्ज़ु कनि था अवां नबूअत जी दावा कयो था हा अवां को मौजो ॾेखारियो को दलील ॾेखारियो पंहिंजी नबूअत जो पाण फरमायो कहिड़ो दलील अर्ज़ु कयो तो चौधरी जी रवाज चंड पंहिंजे कमाल ते इन्हीं के अधोद कयो तो ईमान आहे कलमा मथे पढ़ी रहियो आहे पाण सरकार मदीना अंगली पाक जो इशारो चंड खे कयो इशारो कंदा विया एक तरफ साते वन शकल कमर क़यामत करीब आई चंड चिरजी वटक थियो इशारो साईं कंदो हुयो
अधु चंड अबू कबूल जबल जे हिन पासे रो अधु हिन पासे रो भई लथा फरमाया ईमान आनो जवाब जो छाजे पान मशरो से जवाब न चङो तो चंड खे आंदो वरी गदा असाई हमले मोजो ॾिठो दलील ॾिसो कोई ईमान आने छा बाण साईं फरमायो जे अल्लाह मुंहिंजे अर्ज़ खे क़बूल करे चंड खे चीरे ॿ टकरो कयो आहे जे गदाईंदो त ख़ुदा क़ादिर आहे वरी इशारो अंगली बाग जो कनि था त ॿई टुकराओ थी पाण मिली गॾिजा त हे साईं जा अहिड़ा कई दलील पाण सारी त सवार ऊंदाही रात जा रास्ता बड़ा सही कोन्हनि के उठ होड़ो अक्सर करे पंध में निंड कंदो सारी ते सवार उन सारी के निंड अची वई हलंदी रहे थी साम्हूं जे एक दरख्त बीठो आहे जंहिंजो निर सवारी जो सिधो उन दरख्त में लगे थो जीअं उहा सवारी करीम जी हुनजी वेझो आई त उहो दरख्त ॿ टुकर थी पियो अधो हेॾे सारी अॻिते ये महबूबन जे हथ जी ताक़त आहे अल्लाह जी ताक़त आहे अल्लाह जी अदा है असांखे पंहिंजे पुननि में पक आहे अदा यादि रखो इहो जहन्नम मुनाफ़िकनि जे वास्ते आहे मुनाफ़िकनि जे वास्ते आहे कलमे पढ़ण वारनि लाइ न आहे जेकॾहिं हरू भरू चवे थो इहो जनम उछो त मुंहिंजो साईं जानम खे बि अंगली पाक जी इशारे सां अधु हेॾे कंदो हेॾे हज़ूर अलैहिस्सलाम अल्लाह जी एक दलील है कद जाकुम बुरहान रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना तो तेसा जो कलाम अल्लाह नूर कुरान नाज़िल कियो है तो है का जो दलील हज़ूर अलैहिस्सलाम जे इन दलील ते हलो साल गुज़री वञनि इन शान खे केरु खणी सघंदो आहे अल्लाह जो करम एक अड़े वक्त में मौला करीम तो के हिन मैदान में विहारे शरीक कियो आहे जुमे जो ॾियारो रमज़ान मुबारक जो महीनो पान फरमाइनि था त रमज़ान मुबारक में जंहिं मुंहिंजे उम्मती जुमे जे ॾियारे 100 सलात पढ़ी उन 100 सलात जे मुहाबे एक दरूद जे एवज़ 80 साल जा गुनाह 80 साल जा गुनाह माफ़ अहिड़ा करम जेकॾहिं आहिनि त हिन उम्मत ते आहिनि नबी अलैहिस्सलाम जे मुहाबे अल्लाह पाक हिन उम्मत ते एहसान कया ईमान जी दौलत मिली कुरान असांखे मिलियो ही रमज़ान असांखे मिलियो रहमान अहिड़े घोट सां निस्बत रखो प्यार ही अवांजो नबी सां प्यार आहे नबी जे कलाम के सचो समझी पंहिंजे अक़ल समझ के कासर करे पंहिंजे कदम के पोइते हटाए हक़ जा खातिर तो पंहिंजे कदम के वधाए हिन मैदान में वेही रब के राज़ी करे मिठा साईं अल्लाह अल्लाह तो पंहिंजो नालो दफ़्तर में जन्नती लिखाए तकलीफ़ मां न करे सघियुमि तकलीफ़ जी हालत आहे दुआ घुरो असांजो वास्तो असांजो प्यार असांजो तवसल सरकार सां आख़िरी दम ताईं सही रहे ये उहो दर आहे जंहिं दर ते हर दवा दर्द जी दवा आहे इन्ही दर खां को खाली न मोटंदो ख़ुदा खे अर्ज़ु आहे त मुंहिंजा मौला अॻे न मार असांखे मदीनो ॾेखार आमीन चओ अॻे न मार असांखे मदीनो ॾेखार इंशा अल्लाह ताला इहो आमीन बि तुंहिंजो ख़ुदा क़बूल कंदो इहा दुआ बि तुंहिंजो ख़ुदा क़बूल कंदो जिन अखर सां इन पीर जे पार खे ॾिठो
अज काफ़ी दोस्तनि अखियुनि में पानी आणे दुआ लाइ अचो साईं दुआ घुर तो खुदा मदीनो ॾेखारे अखियूं मुंहिंजी बि गुलनि सां भरिजी आयूं दुआ कयो ईअं न आहे त हिकु दफ़ो को हमरो करे अचे ॿीहर न वञे मिठा हे उहो पार आहे जीअं अहिड़ो हिकु लज़ीज़ ताम आॾो ईंदो आहे खा अञा खा खाई खाई पेट भर अञा खा त हिन पिड़ियनि जो पार उहो दिलबर जो पार आहे जो केॾी बि ज़रूरत कंदे न रव न थींदो अल्लाह पाक इहो पार हर मुस्लमान खे नसीब करे पाक महबूबनि जे फरमान ते हलाए सुन्नत ते हलाए शरीयत ते हलाए जो फरमान असांजे करन ते पहुची रहियो आहे मदीने वारे साईं उम्मत खे पहुचायो आहे अल्लाह पाक इन फरमान खे असांजे क़यामत क़ल्ब में पूरो एक उजालो पैदा करे जे उजाले जो महाबे सकरात में कलम नसीब छे जे उजाले जो महाबे कल्ब कब्र में कलम नसीब छे जे उजाले जो महाबे क़यामत जे ॾाड़े तुंहिंजो हथ हुजे त मदीना असांजी पाक दामन सब चो आमीन आमीन बिजाए सय्यदुल मुरसलीन रहमतल आलमीन रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर मौलाए करीम असांजी हालत रहम फरमा गुनहगार हो बेकार हो मुंहिंजा मौला महबूब साईं वहाबे नालो बाग जो बरकत अदा कर असा के मालूम न कर असा के मकबूल कर बड़ा हो बेकार हो गुनहगार हो असा हथ कबूल फरमाए असा जो दुआऊं कबूल फरमाए इल्तिजाऊं कबूल फरमाए बयान कबूल फरमाए मुझा मौला असा जे दर्द जुजाऊं मदीने के इमाम पहुंचाए आमना जे लाल वट पहुंचाए बतूल जे बाबे वट पहुंचाए हसनैन करीम जे नाने वट पहुंचाए अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबी अजमईन आमीन या